सूफ़ी लाकूफ़ी को न भाएं केर, ही मंझाई मंझ विढ़े पधर न रखे पेर, जनी हिन सां वेर ही तनी जो वाहरू। पर असां हिस्ट्री इन सिंधी चैनल ज़रिए चइनि क़िस्तुनि में विढ़ाक सूफ़ियुनि जो ज़िक्र कंदासीं जिन पंहिंजे वक़्त जी अजगर क़ुवतुनि सां मुआहिदो अटकायो ऐं मारवड़नि सां प्रीत निभाइण जो सबक़ ॾिनो। उहे 4 जंगजू सूफ़ी हुआ: शाह इनायत शहीद, इमाम शामिल, उमर मुख़्तार ऐं सूर्य बादशाह। हिस्ट्री इन सिंधी चैनल जी सीरीज़ जंगजू सूफ़ी जी पहिरीं क़िस्त में पेश कयूं था दुनिया जे पहिरें सोशलिस्ट सूफ़ी शाह इनायत शहीद जो दास्ताने लाज़वाल। हीअ 18वीं सदी जी शुरूआत हुई। हिंदुस्तान जी मुग़ल शहनशाहियत पंहिंजो दबदबो ऐं वक़ार विञाए चुकी हुई। औरंगज़ेब आलमगीर जी 25 सालनि जी जंगी जदोजहद हिंदुस्तान जे ॾाखिणे पासे में मुग़ल राज खे फैलाए छॾियो हो, पर संदसि 25 सालनि जी बेध्यानी सबबि उत्तर हिंदुस्तान में केतिरा ई नंढा राजा ऐं बादशाह पैदा थी चुका हुआ। संदसि वफ़ात खां पोइ संदसि औलाद में खाना जंगी रही। हाणे संदसि तख़्त रशीन वारिस जा सैयद भायर बणिजी विया। शाह इनायत शहीद जे वक़्तु दहली जे तख़्त ते बादशाह फ़रुख़शेर वेठल हो, जेको सैयद भाइरनि खां ख़ौफ़ज़दा बि हो ऐं ख़ाइफ़ बि, पर सैयद भाइरनि खां बग़ैर मंझसि तख़्त ते वेहण जी न क़ुवत हुई ऐं न सम्झ। सूफ़ी शाह इनायत 1655 ईस्वी में मीरान मोहम्मद जानपुरी जे नाले सां मशहूरु शहर मीरामपुर में पैदा थियो। हिन शहर जो नालो अॻिते हली शाह इनायत जी निस्बत सां झोक सॾिजणो हो। शाह इनायत हिकु रूहानी मञता रखंदड़ घराणे जो चश्मो चिराग हो। संदसि ताल्लुक़ लांगाह क़बीले सां हो। सूफ़ी शाह इनायत सिंध समेत हिंदुस्तान जे मुख़्तलिफ़ शहरनि में घुमियो। हिन मुशाहिदो कयो त समूरे हिंदुस्तान में मीरनि, पीरनि, जागीरदारनि ऐं मुग़ल हुकूमत जे कारिंदनि जे ज़ुल्म जी चकी में ग़रीब अवाम पीसजी रहियो हो ऐं संदन को वाली वारिस न हो। उन लाइ का अहिड़ी जॻह, का जाइ पनाह न हुई जिते हू सुख जो साह खणी सघनि ऐं पंहिंजे पोरीअ मां पाण लुत्फ़अंदोज़ थी सघनि। हर तरफ़ लुटमार हुई, इस्तेहसाल हो, बेदाद हो। जॾहिं शाह इनायत पंहिंजे रूहानी सफ़र में कामयाबी सां हमकिनार थियो त संदसि मुर्शिद शाह अब्दुल मालिक जीलानी खेसि रवानगी वक़्तु 3 तोहफ़ा अछा, हिकु तस्बीह, हिकु तलवार ऐं हिकु सफ़ाई जो बर्तन, जिन मां शाह साहब खे को हिकु चूंडणो हो। शाह इनायत तलवार चूंडी, जंहिं ते मुर्शिद खेसि चयो, इनायत, हिन जी क़ीमत ख़बर अथई? पाण वराणियूं, हा, हिन जी क़ीमत मुंहिंजो सिर आहे जेको हाज़िर आहे। पाण जॾहिं झोक शरीफ़ वापसि आया त पंहिंजूं ज़मीनूं आम हारियुनि हवाले करे छॾियाऊं ऐं नारो हयाऊं, जेको खेड़े सो खाए। झोक मज़लूमनि लाइ जाइ पनाह बणिजी पियो। हुते न रंग ज़ात जो पुछाणो हो, न दीन धर्म जो फ़र्क़ु। मटियारी जे सादातनि जा मुरीद हुजनि, वॾेरनि जा हारी हुजनि या ठठे जे मौलवियुनि मुशाइख़नि जा मोतक़द हुजनि, हिन जन्नत में अचे गॾु छा, जिते मोहबतूं हुयूं, बराबरियूं हुयूं। हर वक़्तु फ़िज़ा में अल्लाह पाक जो ज़िक्र बि हो त मुसरत भरिया गीत बि हुआ। अॼु बि सिंध में अगरि ताक़तवर वॾेरनि, मज़हबी अॻुवाणनि, पीरनि ऐं हुक्मरान घराणनि खे को चैलेंज कंदो आहे त मारियो वेंदो आहे। उन वक़्तु बि हालात बदतर हुआ। शाह इनायत जे मुरीदनि, मोतक़दनि ऐं पोइलॻनि जो तादादु मुसलसल वधंदो पियो वियो। मेंबरनि ऐं मसनदुनि ते वेठलनि जूं ओताकूं ख़ाली थींदियूं पियो वयूं। भोतार बंगलनि में ऐं पीर दरगाहुनि में अकेला वेठा हूंदा हुआ। को संदन सलामी न हो, को इलाज़ी न हो। उहो सभु साणनि लाइ क़ाबिले बर्दाश्त न अॼु आहे, न ई उन वक़्तु हो। होॾां हारियुनि जो तादादु वधियो पए, संदन जज़्बो ऐं क़ुवत जो अहसासु वधियो पए। हारियुनि मंझि उन ताक़त जे अहसास भोतारनि जी दिलनि में ख़ौफ़ पैदा करे छॾियो। आख़िरकार हिननि गॾिजी करे 1715 में झोक ते हमिलो करे ॾिनो। शाह इनायत महफ़ूज़ रहियो
पर संदसि केतिरा ई साथी शहीद थी विया। ठठे जो मुग़ल गवर्नर लुत्फ़ अली ख़ान उन लाक़ानूनियत ते चिड़ी पियो ऐं हिन दहली दरबार खे उन बाबति लिखी मोकिलियो। दरबार मां हुकुम सादिर थियो त खून बहा तौरु हमलावरनि जूं ज़मीनूं शाह इनायत ऐं संदसि जमात हवाले कयूं वञनि। उन सां जमात खे अञा वधीक ज़मीन मिली। सॼी सिंध मां हज़ारे हारी शाह इनायत वटि गॾु थिया। पीरनि, मीरनि ऐं भोतारनि में ख़ौफ़ ऐं चिड़ अञा वधी वई। हू पंहिंजो पाण खे हिकु सूफ़ी फ़क़ीर ऐं संदसि ग़रीब साथीनि अॻियां बेवस ऐं लाचार ॾिसी शर्म, ख़ौफ़ ऐं विसविसनि में ॿुॾी विया हुआ। 1716 में ठठे जो ख़ुदा तरस गवर्नर लुत्फ़ अली ख़ान बदिली कयो वियो ऐं संदसि जॻह ते नवाब आज़म अली ख़ान खे मुक़ररु कयो वियो हो। नवाब आज़म शाह इनायत जी दुश्मन वॾेरनि सां मिली वियो, पर हू इहा ॻाल्हि सम्झी चुको हो त ठठो सरकार पंहिंजे सिर पाण शाह इनायत जो मुक़ाबिलो नथी करे सघे। उन करे हिन बखर ऐं सेवण सरकार जे हुकुमरान मियां यार मोहम्मद कलोड़ो खे बि लिखी मोकिलियो त लश्कर वठी अचो त हारिन जी जमात ते हमिलो कयो। मियां यार मोहम्मद पाण ठठे सरकार ते कब्ज़े जो ख़्वाहिशमंद हो। हिन गवर्नर आज़म ख़ान खे चयो त शाह इनायत खे सॼी सिंध सरकार बि गॾिजी शिकस्त नथी ॾेई सघे। उन करे असांखे दहली सरकार जी मदद वठणु घुरिजे। गवर्नर आज़म ख़ान उनजो जवाज़ पैदा करण लाइ शाह इनायत ॾांहुं फ़रमान मोकिलियो त ज़मीन ते ढल अदा कई वञे। शाह इनायत जो जवाबु हो त हिन ज़मीन ते ढल बादशाह सलामत पंहिंजे फ़रमान मुताबिक़ रद्द करे छॾी आहे, तंहिं करे असां माफ़ कयल ढल नथा ॾेई सघूं। उनजो जवाज़ बणियो ऐं गवर्नर दहली दरबार ॾांहुं लिखी मोकिलियो त जंहिं सूफ़ी जी हिमायत में अॻ में हुकुम ॾिनो वियो हो, तंहिं हाणे फ़क़ीरनि जी जमात जे बहाने सां हिकु लश्कर कठो करणु शुरू कयो आहे, जेको अनक़रीब सिंध मां भोतारनि, सरदारनि ऐं मुग़लनि जी हुकूमत ख़तमु करण जो सबबु बणिजी सघे थो। दहली में हिन वक़्तु जेके हुकुमरान वेठा हुआ से नालाइक़ ऐं ख़ौफ़ज़दा हुआ। हू कंहिं बि शोरिश खे क़बूल करण लाइ तयारु न हुआ। इन करे बग़ैर कंहिं सोचे सम्झे बादशाह फ़रुख़सेर हुकुम मोकिलियो त सूफ़ियुनि जी इन जमात जो ख़ात्मो कयो वञे। दहली मां हाथियुनि ऐं तोपुनि सां लैस लश्कर ठठे मोकिलियो वियो। हारी अॻुवाणनि शाह इनायत खे चयो त उन लश्कर खे रस्ते में ई रोकणु घुरिजे ऐं मथनि शब खून हणणु घुरिजे, पर शाह इनायत खेनि मशवरो ॾिनो त हू झोक में ई रहनि ऐं दिफ़ाई लड़ाई लड़नि, छो त शाह इनायत सम्झो पए त हारिन जी ही जमात हिकु मुनज़्ज़म ऐं पेशावर फ़ौज सां खुलियल मैदान ते मुक़ाबिलो करे नथी सघे। लिहाज़ा झोक शहर जे चइनी तरफ़नि खां खंदक खोटे मुक़ाबिलो कयो वञे। हीअ पॉलिसी एतिरे क़दुरु कामयाबु थी जो ही हेॾो वॾो सरकारी लश्कर 3 महीननि जी मुसलसल कोशिशुनि बावजूद बि नाकाम रहियो। वेतरहारी विढ़ाक राति जो हमिलो करे मुग़ल फ़ौज जा ऑफिसर, सिपाही ऐं कमांडर मारे छॾींदा हुआ। हिकु हमले में मियां यार मोहम्मद कलोड़े जो पुटु दाऊद ख़ान शदीद ज़ख़्मी थी पियो ऐं संदसि भाउ मीर मोहम्मद ऐं ग़ुलाम हुसैन बि ज़ख़्मी थी चुका हुआ। होॾां दहली सरकार गवर्नर आज़म ख़ान खां सख़्तु पुछाणो करणु शुरू कयो त हारिन जी हिकु जमात हथां मुग़ल फ़ौज जी ज़िल्लत ऐं नाकामी जो छा सबबु आहे। गवर्नर आज़म ख़ान दहली सरकार वटि पंहिंजी पत विञाए चुको हो। तॾहिं मियां यार मोहम्मद सियासी चाल खेॾी हिन पंहिंजे सिपाह सालार मीर शहदाद ख़ान बलोच खे ॻाल्हाइण लाइ क़ुरान पाक समेत मोकिलियो। मीर शहदाद कूफ़े वारी जमात जी रस्म खे ज़िंदह रखंदे क़ुरान करीम ते कसम खणी शाह इनायत खे यकीन ॾियारियो त मुग़ल फ़ौज खे इज़त बचाइण लाइ रस्तो घुरिजे। तंहिं करे तव्हां रस्मी ॻाल्हियूं करे सुलह जो ऐलान कयो।
त मुग़ल फ़ौज वापसि रवानी थिए। जॾहिं शाह इनायत खे चयो वियो त ही कूफ़ी साज़िश थी सघे थी त हिन मुस्कुराईंदे वराणियो, हुसैन कॾहिं करबला खां मुंहुं मोड़ियो आहे। सर दर क़दम यार फिदा शुद च बजा शुद ऐं बार गिरां बूट अदा शुद च बजा शुद। सिर यार जे क़दमनि ते फिदा थियो त भलो थियो, ही भार हो भारी जे लही वियो त भलो थियो। जॾहिं 7 जनवरी 1709 ते शाह इनायत ॻाल्हियुनि लाइ पहुतो त आज़म ख़ान क़ुरान ते ॾिनल अंजाम तां फिरी वियो ऐं जल्लाद खे हुकुम कयो वियो त शाह इनायत जो सर धड़ खां धार कयो वञे। त शाह इनायत पंहिंजे पटके जे पलव में ॿधल कुझु सिक्का कढी जल्लाद जे हथ ते रखिया ऐं चयईंसि, तूं बि मज़दूर आहीं, मां कंहिं मज़दूर जो पोरियो बिना अजूरे नथो वठी सघां। हिन अॾीअ ते कंधु रखियो ऐं जल्लाद जो शुक्रिया अदा कंदे फ़ारसी शेर पढ़ियो त तुंहिंजो भलो थिए जो मुंहिंजो विसाल ख़ुदाए महबूब सां कराईं थो। शाह इनायत जी शहादत बाद हारियुनि जी जमात ते आम हमिलो कयो, जिन बेजगरी सां मुक़ाबिलो कयो। उन ॾींहुं 24,000 हारी औरतूं ऐं ॿार क़त्ल कया विया। खेनि बाद में शहीदनि जो गंज नाले मनसूब कयल इज्तमाही क़ब्रुनि में दफ़न कयो वियो। शाह इनायत जो सिर हुसैन इब्न अली जी नेज़े ते खणी ठठे जी गलियुनि में घुमायो वियो। हुसैन जीअं शाह इनायत जी झोक ते अॼु बि लखें आशिक़ गॾु थियनि था, जॾहिं त संदन कातलनि जी क़ब्रूं वीरान ऐं गुमनाम आहिनि। शाह इनायत सदा इंसानी तारीख़ में रोशन सितारे जी चमकंदो रहंदो।